साईं मुंहिंजो नालो हबीब रहमान मेमण आहे। असां हातावाला मेहर में वेठा आहियूं। तक़रीबन 30-40 सालनि खां वठी असां हिते ई इन ई महले में रहूं था, इन ई मेहर शहर में रहूं था। नंढड़नि ॿारनि जी ॻाल्हि तव्हां रियाज़ चांडियो, उनजो पुटु सदाकत चांडियो, उनजो पुटु निज़ाकत चांडियो ऐं उनजो पुटु काशिफ़ चांडियो। इहे असांजे भाउ असदुल्ला मेमण खे जेको पंहिंजे दुकान ते वेठो हुयो, उनखे सिधियूं गोलियूं हणी फायरिंग करे ऐं तमामु शदीद ज़ख़्मी करे विया आहिनि, जेको हिनमहिल बि लाड़काना ट्रामा सेंटर में ज़ेरे इलाज आहे। असांजो अर्ज़ु इहो आहे त असां उन मामले जी FIR बि कराई आहे ऐं बार बार असां SHO साहिब वटि इहा ई रिक्वेस्ट खणी वञूं था। SP साहिब ताईं असां अप्रोच कई आहे, असां हुनखे इहे इन वाक़े जा तफ़सील WhatsApp ते मैसेज कया आहिनि। DSP साहिब खे, DSP साहिब जे ऑफिस में बि मां हुन सां मिलणु वियो, पर उन टाइम उहो मौजूदु न हुयो। SHO B सेक्शन नदीम सोलंकी साहिब सां असां 3 खां 4 भेरा मिलिया आहियूं। पहिरियां त उहो असां सां मिलियो कोन पिए, चई त मां कंहिं कम सां पियल आहियां, पर उहो जेॾी महिल कुझु टाइम खां पोइ असां सां मिलियो त असां हुनखे रिक्वेस्ट कई त साईं इहे माण्हू ॾाढा जेको आहे सो लोफर टाइप जा माण्हू आहिनि ऐं ॾाढा ख़राबु क़िस्म जा माण्हू आहिनि, गुंडे टाइप जा खणी चइजे, गुंडे टाइप जा माण्हू आहिनि। उन पहिरियां असां सां वाक़ियो कयो, असां हुनजी NC दाख़िल कराई, पुलिस खे इहा रिक्वेस्ट कई त हिनखे अरेस्ट कयो ऐं असांखे जानी नुक़सानु ॾींदा, पर पुलिस उन टाइम असांजो को बि चवणु न कयो। उनखे ईअं ई खुले हैंड फ्री हैंड छॾे ॾिननि त नेक्स्ट डे ते अची करे उहो असांजे भाउ खे शदीद ज़ख़्मी करे विया ऐं हिनमहिल बि हू ईअं ई शहर में बेलगाम घुमंदा था वञनि, उनखे ॼण का परवाह ई न आहे, ॼण को कुझु कयो ई न आहे। उहो असांजे भाउ खे जेको बचड़ेवाल भाउ आहे, जेको मज़दूरी करे पंहिंजो पेट गुज़र करे थो, उनखे सिधियूं गोलियूं हणी करे उनखे ईअं सम्झो त ॼण हो त उनखे मारे विया आहिनि, हीअ त उनजी हयाती अलाह जी तरफ़ खां जेको हो बची वियो आहे, जेको सो बि तमामु नाज़ुक कंडीशन में ज़ेरे इलाज आहे ट्रामा सेंटर लाड़काना में। तो असांजी आला इख्तियारनि खे, पुलिस वारनि खे इहा गुज़ारिश आहे असांजी त महिरबानी करे असांजा जेके बि ॾोही आहिनि तव्हां उनखे गिरफ़्तार कयो। असांजो साईं हाणे इहो ई मुतालबो आहे त जेको बि क़ानूनी प्रोसेस आहे असां उनखे फॉलो कयो आहे। मुंहिंजे हथ में FIR जी बि कापी आहे, उन सां गॾोगॾु मेडिकल सर्टिफिकेट बि आहे। असां जेको आहे सो SP साहिब खे, DIG साहिब खे, IG साहिब खे, SHO साहिब खे इहा रिक्वेस्ट कयूं था त जेके बि असांजा ॾोही आहिनि, रियाज़ चांडियो, काशिफ़ चांडियो, सदाकत चांडियो, निज़ाकत चांडियो, उनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। उहे असांखे डेली बेसिस ते इहे थ्रेट्स ॾियनि था त असां जेको आहे सो केस तां हथु खणण लाइ असांखे मजबूर कयो थो वञे त केस तां हथु खणो न त असां तव्हांखे मारींदासीं, असांखे मौतमार धमकियूं ॾेई थियूं वञनि। उहे ॾाढा लोफर ऐं बासर क़िस्म जा माण्हू आहिनि। सो महिरबानी करे असांजे इन जेके केस में घुरिबल माण्हू आहिनि उनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे असांखे जानी तहफ़ुज़ ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजे बचड़नि सां, फैमिली सां पुरअमन तरीक़े सां रही सघूं। जेकॾहिं असांजा ॾोही गिरफ़्तार न कया विया त हाणे असां एहतिजाज जो सिलसिलो वधाईंदासीं। सुभाणे असां पंहिंजे पाड़े खां वठी प्रेस क्लब ताईं रैली कढंदासीं। जेको बि असांजे वस में आहे जेको बि कंदासीं, पर असां जेको आहे सो पंहिंजे हिननि ॾोहिनि जे ख़िलाफ़ु जेसि ताईं असां में साहु आहे, जेसि ताईं असां में ताक़त आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु असां सरापा एहतिजाज कंदासीं। ॿियो साईं असां ग़रीब माण्हू, उन सां को झेड़े झगड़े करण जी असां में ताक़त न आहे। असां वटि इहो ई इख्तियारात आहे। महिरबानी करे असांजो मसइलो जाइज़, जेको असांजो मसइलो आहे, नाजाइज़ मसइलो बि न आहे साईं, जाइज़ ई मसइलो आहे। विच शहर में असांजे भाउ खे गोलियूं हणी विया आहिनि, हेॾी नाजाइज़ी असां सां कई आहे। असांजो मसइलो महिरबानी करे हल कयो वञे ऐं इहे जवाबदार जिन जा मूं सवेर नाला खयां, महिरबानी करे हिनखे गिरफ़्तार करे जल्द खां जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे। असदुल्ला ते हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो। असदुल्ला ते हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो। असांजे बेडोही भाउ ते हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो। असदुल्ला ते हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार कयो। We want justice. 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 असदुल्ला ते हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो, असदुल्ला ते हमिलो कंदड़नि खे गिरफ़्तार